अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक्त जी दादू शहर में महांगाई जो राज कायम थी वियो आहे। सब्जियूं ऐं फ्रूट घाटे तोड़ अघनि ते विकिरो थी रहियूं आहिनि। दुकानदार बिना कंहिं लिस्ट ऐं कंट्रोल जे पंहिंजी मर्ज़ी जा अघ मुक़रर करे रहिया आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया आवाम जी तकलीफ़ुनि खां मुकमल लाताल्लुक़ ऐं बेख़बर वेठी आहे। शहरियुनि जो चवणु आहे त रोज़ाना मार्केट में रेट लिस्ट न लॻंदी आहे, पर एसी दादू ऐं म्यूनिसिपल अमलदारनि जा सिर्फ़ दौरा फोटो सेशन ताईं महदूद आहिनि। दुकानदारनि ख़िलाफ़ न का जुर्मानो लगायो वियो आहे, न ई का कार्रवाई कई वई आहे ऐं न ई को अघ ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। वरी मज़दूर जा घर बुख जो शिकार थी रहिया आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त दादू ऐं इंतज़ामिया वापरनि जे ॻठ जोड़ में आहे। अवाम जो को बि काज़ी अहमद पुलिस मुबैना मुक़ाबले में गोली हणी हिकु जवाबदार खे हाफ फिराए करे छॾियो आहे। पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में मुबैना अंजुमन रोड ते मुक़ाबले दौरान गोलियूं लॻण जे नतीजे में जवाबदार अली असगर बुंड खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जे दावा मूजिब राति जो देर सां ॾोह जे इरादे सां बीठल ॿ फोर पुलिस मोबाइल खे ॾिसंदे फायरिंग कंदा जवाबी कार्रवाई में हिकु फोर ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार कयल जवाबदार वटां 30 बोर जो पिस्टल ऐं गोलियूं हथ कई वयूं आहिनि। मुक़ाबले दौरान हिकु जवाबदार फरार थी वियो आहे, जॾहिं त जवाबदार जी सुञाणप असगर अली बुंड सां थी आहे। कोर्ट की तंजीम WWF पारां 50 वणनि जूं चकियूं गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल गुल मोहम्मद आरबाणी खे ॾिनियूं वयूं आहिनि। बेला बचायो कमेटी जे मेंबर ख़ादिम हुसैन गडाणी ऐं गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल गुल मोहम्मद आरबाणी जे उस्तादनि पारां हेड मास्टर ज़ुबैरुद्दीन चन्ना, उस्ताद असगर अली पठान, उस्ताद सिराज अहमद कोलाची, उस्ताद ख़ालिद हुसैन लोलाई, उस्ताद सदाम हुसैन भुट्टो, उस्ताद नादिर अली चारण, उस्ताद जमशेद अहमद सांगड़, उस्ताद कुर्बान अली सांगी, उस्ताद आसिफ अली लखण, उस्ताद अब्दुल गफार लखण, उस्ताद विक्रम कुमार, उस्ताद अब्दुल हसीब चाचड़ स्कूल में वण पोखिया विया आहिनि। उन खां पहिरियां स्कूल में उस्तादनि पंहिंजी मदद पाण तहत वण पोखिया। दादू में शाहानी सर्विस लॻ सर्किट हाउस जे साम्हूं दुकानदारनि ऐं रहवासियुनि पारां वापरा हमले जे मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो वियो। दुकानदार एजाज जमाली, मनो मल्हा, इज़हार पंवर, अतीक बबर PCU जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां केतिरनि सालनि खां मीटर ते होल्डर आहियूं ऐं बिल बाक़ाइदे सां हर महीने अदा कंदा आहियूं, पर सेबको अमलदारनि मीटर जी तारूं पटे छॾियूं आहिनि। मुतासिरीन जो वधीक चवणु हो त 20 गैर क़ानूनी कनेक्शन आहिनि जेके वापरा मुलाज़िमनि जे पैसनि एवज़ ॾिना आहिनि ऐं जॾहिं त शिकायत AC वापरा इंजीनियर वटि खणी वियासीं त नोटिस वठण बदिरां असांखे केस दाख़िल करण जी धमकी ॾेई ॾिनियूं वयूं। गुज़ारियुनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ सेक्रेटरी सेबको, STO दादू ऐं आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मुलविस वापरा मुलाज़िमनि ख़िलाफ़ फौरी कार्रवाई कई वञे ऐं 5 सालनि खां रोकियल इंक्रीमेंट बहाल कई वञे, जीअं इलाक़े वासी सुख जो साह खणी सघनि, पंहिंजे बचनि लाइ रोज़गार हासिल करे सघनि। नओं कोट, नफ़ीस नगर, फज़ल भंबरो, सतो मेल, संतूरो बाज़ार, गुलमोरी ऐं वरपासे चकी मालिकनि जी मन मस्ती। अटो फी मण 800 रुपया महांगो। असिस्टेंट कमिश्नर जुडो ऐं असिस्टेंट कमिश्नर कलोई को बि नोटिस न वरितो। तफ़सील मूजिब नओं कोट, संतूरो बाज़ार, नफ़ीस नगर, फज़ल भंबरो, सतो मेल, गुलमोरी ऐं वरपासे फ्लोर मिल्स मालिकनि जूं मन मस्तियूं जारी। आपातकरण खां 2000 रुपया मण ख़रीद कयल। कणक जो अटो 3200 रुपया मण विकिरो कयो पियो वञे, जेको यकदम 4000 रुपया फी मण कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां अटो महांगो करण जो को बि ऐलान नाहे कयो वियो। मिल्स मालिकान मन मस्तियूं कंदे अटे जो अघु वधाए छॾियो आहे। चकी मालिकान चकियूं ऐं खुफ़िया गोदामनि में कणक जो ज़ख़ीरो करे छॾियो आहे, जेको हाणे महांगे अघ में विकिरो कयो पियो वञे। समाजी सुफ़ियाणी रूहानी जमात अंजुमन ग़ुलामान कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान पारां दरगाह सैयद अमीर अली शाह जे नओं आबाद जाम नवाज़ अली जे आसण में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में महफ़िल हदिया कसरत दुरूद पाक जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें जमायत जे सरवण साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी पंहिंजे ख़िताब में चयो त अल्लाह पाक जे अॻियां तौबा ताइब कंदा रहो। जेकॾहिं तव्हांजा गुनाह आसमान ताईं बि पहुची वञनि त पोइ बि तौबा करण सां अल्लाह पाक माफ़ करे छॾींदो आहे, छो त अल्लाह पाक फरमाए थो त मुंहिंजी रहमत मुंहिंजे ग़ज़ब कावड़ ते ग़ालिब आहे। साईं वधीक चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजे उम्मत में साबिक़ा उम्मतुनि वारियूं बीमारियूं हूंदियूं, यानी अकड़ ग़रूर सां हलण, माल गॾु करण, हिक ॿिए सां दुश्मनी, हसद ऐं बुग़्ज़ रखण। ऐं वधीक चयो त कूड़ ॻाल्हाइण खां बचो। अल्लाह पाक क़ुरान पाक शरीफ़ में फरमाए थो त कूड़ जो फ़ाइदो त थोरो ई वक़्तु आहे, पर हुन जे बदिले हुन लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। त साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी जे किताबनि जो स्टॉल पिणु लॻायो वियो। काज़ी अहमद आमरी पुल ते मुअज़्ज़िज़ शख़्सियत पीर बख्श खोसो, सज्जाद अली खोसो, वहीद अली खोसो, सिराज खोसो, वज़ीर अली खोसो, धणी बख्श खोसो, ग़ुलाम हुसैन खोसो, सैयद वसनफर अली शाह, साईं बख्श खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणी MP ऐं चूंडियल नुमाइंदे ज़िले सदर बैरिस्टर साईं पीर मुजीबुल हक़ ऐं रईस ग़ुलाम हैदर खोसो ॿियनि जे आमरी पुल ते वालियन इस्तक़बाल कयो वियो ऐं खेनि गुलनि जा हार, लुंगियूं पाराए गुलनि जी वर्खा करे खेनि खे मुबारकूं ॾिनियूं। इन मौके ते PPMPA ज़िले सदर दादू पीर मुजीबुल हक़, पार्टी क़यादत सदर पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहिब, चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मैडम अदी फरियाल टालपुर साहिबा जा थोरा मञिया ऐं शुक्रिया अदा कयो।
सांगड़ जी अवाम हमेशा पीपी जो साथ ॾिनो आहे। ईंदड़ इलेक्शन में पीपी खे भारी अक्सर सां खटराईंदी। अहिड़ो इज़हार पीपी जे अॻूणे MNA नवीद ॾेर रुकन बरोड़ा में मजनू अबड़ो सां वालिद ऐं दादलू बब्बर सां भेण जी वफ़ात ते ताज़ियत करण दौरान साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो। नवीद ॾेर चयो त सांगड़ जे अवाम मां मूंखे पंहिंजाइप जी ख़ुशबू ईंदी आहे ऐं पंहिंजे खे कंहिं मसइले ते पोइ ते छॾण ॾेरा फैमिली सिखियो ई नाहे। अवाम मां मोहबत मिले थी। मूंखे फतह सांगड़ ऐं सांगड़ जो हीरो जहिड़ा लक़ब ॾिना। हुन चयो त सांगड़ जे ग़रीब अवाम जी मालिकी कई आहे ऐं कंदो रहंदड़। हिक सवाल जे जवाब में हुन चयो त पीपी हमेशा बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में मुल्क जे अवाम खे वक़्तन ब वक़्तन मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट ॾेई ऊंधाए वारी ज़िंदगी मां कढी जी कोशिश कई आहे। माण्हुनि खे घुर्जे त सिंध माणकणा हक़ ॾिना वञनि जिन सां ग़रीबनि जी ज़िंदगी रोशन थिए। इन मौक़े ते चेयरमैन यूसी करकली रईस नवाब ख़ान बब्बर चनेसर बब्बर अकबर जोखियो नवाब भुट्टो जहान ख़ान बब्बर ऐं ॿिया पीपी अॻवान साण गॾु हुआ।